में गाल कंदासीं है तकरार एपिसोड के बारे में। दोस्तों हिन वक्त एपिसोड में इंतहाई मज़ो अची चुको है, इंतहाई मज़ेदार मोड़ अची चुको है। छाजे करे जो हिन वक्त जेके भी एपिसोड अचन था एक तमाम घणो हली चुका आहिनि। हींअर उन्हनि जो आखिरी टाइम आहे, इन जे करे उन जे ड्रामा में एॾो मज़ो अची चुको आहे, अहिड़ो माना मोड़ अची चुको आहे जेको व्यूअर ॾिसण ई पसंदि कंदा आहिनि ऐं ॾिसनि त इंतहाई हैरान रहिजी था वञनि। त दोस्तों नेक्स्ट एपिसोडनि में छा थींदो है तकरार ड्रामा सीरियल के बारे में अॼोके वीडियो में मुकम्मल गाल कंदासीं। दोस्तों उन बारे में अगर तव्हांखे वीडियो किथां सुठो लगे असांजे चैनल के सब्सक्राइब कयो, वीडियो के लाइक करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों छाजे करे जो तव्हांजो त हिकु रुपयो बि ज़ाया न थींदो, लेकिन तव्हांजे सब्सक्राइब करण सां असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। त हलूं था पंहिंजे मेन टॉपिक की तरफ। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में मीर ऐं मूसा हिक ॿिए जे साम्हूं ईंदा। दोस्तों साम्हूं अचण खां पोइ छा उन्हनि जे मथां जेको आहे सो हमलो थींदो, छा हिक ॿिए सां दूबदू थींदा। दोस्तों छा मीर ऐं मूसा साम्हूं अचण खां पोइ छा मीर मूसा खे ख़तमु कंदो, छा मीर मूसा जे मथां हमलो कंदो, छा जा वरी मूसा मीर खे जेको आहे सो क़त्ल कंदो। दोस्तों हिन ड्रामे मां ख़त्मु कंदो, छा सूरत हाल थींदी। छाजे करे जो हे ॿई हिक ॿिए जे साम्हूं अची चुका आहिनि। छा हिननि जे विच में को शख्स ईंदो, छा हिननि जे विच में को माण्हू अची हिननि बहावल ख़ान विच में मीर जे मथां हमलो कंदो ऐं मीर खे ख़त्मु कंदो। दोस्तों मूसा ऐं मीर जॾहिं हिक ॿिए जे मथां हमलो कंदा त छा बिलावल ख़ान उते पुॼी वेंदो, बहावल ख़ान। दोस्तों छाजे करे जो बहावल ख़ान बि ताड़ में आहे हिननि जे, ऐं छा हिते सूरत हाल थींदो, छा बिलावल ख़ान मीर जे मथां हमलो कंदो। दोस्तों छा मीर खे ज़ख़्मी कंदो, छा मीर खे गोली लॻंदी, छा सूरत पाण में जॾहिं हमलो कंदा त विच में गोली वञी दरिया ख़ान खे लॻंदो। दोस्तों दरिया ख़ान इन जे विच में ज़ख़्मी थी पवंदो ऐं उनखे गोली लॻंदी। दरिया ख़ान खे गोली लॻण खां पोइ दरिया ख़ान इंतहाई नुक़सान में हलियो वेंदो। नुक़सान छा बिलावल ख़ान मीर जे मथां हमलो कंदो। दोस्तों छा मीर खे ज़ख़्मी कंदो, छा मीर खे गोली लॻंदो। ऐं ॿई पाण में जॾहिं हमलो कंदा त विच में गोली वञी दरिया ख़ान खे लॻंदो। दोस्तों दरिया ख़ान इन जे विच में ज़ख़्मी थी पवंदो ऐं उनखे गोली ख़ान खे गोली लॻण खां पोइ दरिया ख़ान इंतहाई नुक़सान में हलियो वेंदो। नुक़सान दरिया ख़ान जो थी पवंदो। इन गोली पासे सिजावल ख़ान ऐं नवाब ख़ान पाण में इंतहाई दूर हलिया वेंदा, परे उन्हनि जूं राहूं थी वेंदियूं। छाजे करे जो इन्हनि जे विच में जेको झगड़ो थियो उन में हिननि जूं जेके ठह वारियूं ॻाल्हियूं हुयूं इहे मुकमल ख़तमु थी वेंदियूं। दोस्तों इहे ॿई धुरियूं हिक ॿिए खां इंतहाई परे थी वेंदा, वरी साॻियो झगड़ो ऐं साॻी सूरत हाल शुरू थी वेंदी। बिलावल ख़ान ऐं बहावल ख़ान पाण में जुदा थी वेंदा। दोस्तों उन्हनि जो अॼोके वीडियो एतिरो ई हो, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। त वॾी महिरबानी तव्हांजे सपोर्ट ऐं प्यार ॾियण जे लाइ। दोस्तों इंतहाई प्यार था ॾियो ऐं सपोर्ट था ॾियो, वॾी महिरबानी तव्हांजी। त घणे में घणो वीडियो खे शेयर कंदा कयो। दोस्तों मिलंदा।